कलाक सवा थियो आहे मां हेॾे होॾे पियो थो फिरां, अहिड़ो मूंखे को माण्हू नज़र नथो अचे जेको मूंखे मज़दूरीअ ते रखे। जेकॾहिं मुंहिंजी अॼु मज़दूरी न लॻी त राति मुंहिंजा ॿचा बुख ते सुम्हंदा। छा कजे? हलो अधु कलाक खनि वेहां थो, ॾिसां माना को अची वञे, को सेठ माण्हू जेको मूंखे मज़दूरीअ ते रखे, को कमु कराए मूंखे ॾिहाड़ीअ ते। भाऊ मूंखे हिते बीठे इलाही टाइम थियो आहे, सो तोखे ॾिसां थो पियो तूं हेॾे होॾे पियो थो निहारी, परेशान पियो थो लॻी, ख़ैरु त आहे? बिल्कुलु यार, परेशानी जहिड़ी ॻाल्हि त आहे। मां हिते इन लाइ वेठो आहियां त माना को अमीर माण्हू अचे या को मिस्त्री वग़ैरह अचे जेको मूंखे वठी वञे मज़दूरी कराए, जीअं ॾिहाड़ी मूंखे मिले, जीअं मां उन्हनि पैसनि मां राति पंहिंजे बचनि जो पेट पाले सघां। भाऊ तूं बि सफ़ा को चरियो ई यार, सॼी दुनिया खे ख़बर आहे त अॼु पहिरीं मई आहे ऐं तव्हां मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे। सो हाणे अमीर माण्हू पंहिंजे ॿारनि बचनि समेत विया आहिनि पिकनिक ते, हाणे उहे घर हूंदा किथे जो तव्हां जहिड़नि मज़दूरनि खां मज़दूरी कराईंदा। सो बाबा पाकिस्तान जा जेके बि पैसे वारा हैसियत वारा माण्हू आहिनि हिन महिल एसिन में सुता पिया हूंदा, के पिकनिकनि ते हलिया विया हूंदा। तूं ग़रीब माण्हू ई महिल सां वञी तूं आराम कर। मुंहिंजा साईं जेकॾहिं मां वञी आराम कयां त पोइ राति मुंहिंजा ॿचा बुख ते सुम्हंदा। तव्हां या कहिड़ी ॻाल्हि था कयो? सो भाऊ हाणे मां तोखे अहिड़ी हालति में ॾिसी ॾाढो ॾुखारो थियो आहे ऐं तूं ॿारनि बचनि वारो बि लॻी थो। सो हाणे मुंहिंजे पाड़े में घर जो कमु पियो थो हले, हिकिड़ो ठेकेदार आहे वास्ते वारो, हल त मां तोखे हुन ॾे वठी हलां थो, ख़ुदा कंदो हुनखे रहम अची वेंदो, तोखे पाण त अॼो को ॾींहुं कम ते रखंदो। साईं महिरबानी कुर्ब साईं, इहा ॻाल्हि ॿुधी मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। महिरबानी करे साईं वठी हलो, जीअं मुंहिंजा राति ॿचा बुख ते न सुम्हनि। बाबा टेंशन न वठ, अलाह ख़ैरु कंदो। हा साईं, अॼु जेको आहे आलमी ॾींहुं आहे मज़दूरनि जो, मां बिज़ी माण्हू आहियां, सरकारी मुलाज़िम आहियां, इन जे करे अॼु वांदकाई थी त मुंहिंजो चयो भला अॼु घर जो कमुकारु कराए वठां। मज़दूर आहे, कमु लॻो पियो आहे, मां मथां बीठो आहियां त। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा। सर ही हिकु मज़दूर माण्हू आहे, सो घिटीअ में परेशान बीठो सफ़ा, हिनखे अॼु रोज़ी कान लॻी आहे। सो हाणे हिनखे मां तव्हां वारे पासे ॾे वठी आहियां, मूं चयो त बोतार जो कमु हले थो, सो मां हुनखे मिंथ कयां थो तोखे कम ते रखंदो, हिनखे त यार कम ते रखो। हा यार, हिकु मज़दूर कमु करे थो पियो, पर हाणे तव्हां चओ था त मां हिनखे बि रखां थो, को मसइलो न आहे। वॾी महिरबानी सर, वॾी महिरबानी साईं, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी थी। हाणे इहो ॿुधायो मां कमु कहिड़ो कयां? तगारी खणो नी, ॿियो कमु कहिड़ो कंदे? साहब ठीकु आहे ठीकु आहे, मां तगारी खणां थो। साईं कमु ख़ैर सां मुकमल थी वियो, हलियो। हाणे महिरबानी करे मूंखे पंहिंजी मज़दूरी ॾियो त जीअं मां पंहिंजे घर वञां। मज़दूरी घणा खपई? साईं मां ॿिए हंधि कमु कंदो आहियां त 700 रुपया ॾींदा आहिनि, तव्हां बि 700 ॾियो त कुर्ब थींदा। 700 से तोखे छा जा ॾियां? हीउ 500 वटि मिड़ई, तोखे हरू भरू मां रखियो आहे मिड़ई, कमु त एतिरो कोन हुयो, वठि 500 रुपया जान छॾ बाबा। साईं ईअं न कयो, असां ग़रीबनि सां मूं मज़दूर सां ज़ुल्म न कयो साईं। हाणे मुंहिंजो पघर निकिता आहिनि, सॼो ॾींहुं मूं कमु कयो आहे, 700 रुपया मुंहिंजी ॾिहाड़ी आहे, 500 कीअं था ॾियो? मां तोखे घरों त कोन वठी आयो आहियां, तूं पाण आयो आहीं, हीउ 500 रुपया वठि हल बाबा। सर तव्हां 18 ग्रेड जा ऑफिसर हो, तव्हांजी 2 लख पघार आहे, ही 700 रुपया ग़रीब जी मज़दूरी ॾियण में तव्हांखे कहिड़ो हर्ज थो थिए? वैसे बि असांजे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त मज़दूर जी मज़दूरी हुनजे पघर सुकण खां अॻु में अदा करणु घुरिजे। ऐं सर वैसे तव्हां सरासर ज़ुल्म इन ॻाल्हि में था कयो त अॼु मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे, सुकून ऐं आराम उन्हनि खे करणु घुरिजे। वीचारा सुकून ऐं आराम कंदा त उन्हनि जा ॿार बचा छा खाईंदा, उहे त बुख ते मरी वेंदा। सो उन खां बाद जेको आहे तव्हां मज़दूरनि जे ॾींहं ते धाड़ो था हणो, सुकून उन्हनि खे करणु घुरिजे, सुकून तव्हां कयूं वेठा हो। 18 19 ग्रेड जा ऑफिसर के पिकनिक ते हलिया विया हो, के एसिन में सुता पिया हो। सो सर हाणे ॻाल्हि आहे 1.5 जी, इहो मथे ॾेई छॾींदव त हुन ग़रीब खे पंहिंजो हक़ु मिली वेंदो। हलियो तो दा बिल्कुलु मुंहिंजे अखियूं खोले छॾियूं। हीउ 150 रुपया न, हिनखे मां 300 रुपया वधीक थो ॾियां, पर मुंहिंजो अॼु अर्ज़ु इहो आहे, पूरे पाकिस्तान में जेके ठेकेदार आहिनि, जेके मज़दूरनि खां कमु था वठनि, उनखे तारीख़ पूरी ॾियो। छाजे करे महांगाई आहे, अॼु को सभिनि खे दुआ था कयूं त मज़दूर अलाह कंदो आबाद हूंदा।